अलीम ख़ान अॼु फरमाए पियो त साईं पोइ ही थियणु खपे हू थियणु खपे। हाणे त आवाज़ अचनि पिया पंजाब ऐं सिंध मां बि त नवां सूबा ठहनि। अलीम ख़ान जेको आहे उनखे सिर्फ़ु ही जेके 2 टे 4 5 माण्हू ॻाल्हाइनि पिया इहो आवाज़ त अचे पियो, पर जेको करोड़े माण्हू सिंध मां ॻाल्हाइनि पिया त ही जेको सिंध विराईंदो हुन सां असीं ही जुठ कंदासीं, उहो आवाज़ु अलीम ख़ान खे न पियो अचे, उहो कंहिंखे आवाज़ु न पियो अचे। जेको KP जी असेंबली ठाराह मंज़ूर करे पई उहा आवाज़ु अलीम ख़ान खे न पियो अचे। सेंट्रल पंजाब मां जेके इंटेलेक्चुअल्स ॻाल्हाइनि पिया, राइटर्स ॻाल्हाइनि पिया, उहा आवाज़ बि अलीम ख़ान खे न पियो अचे। या के जेके न सो सिलेक्टिव थियनि पिया ॿुधण लाइ त कहिड़ो ॿुधणो आहे कहिड़ो न ॿुधणो आहे। सिर्फ़ु फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल जो आवाज़ु अचे पियो छा हिननि खे, ऐं हिननि जी का वैल्यू बि न आहे। हलो अलीम ख़ान चइजे त वॾो को वॾो, त हाणे छा हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त सिर्फ़ु छा हिकिड़ी धुर इहो ॿार खयो बीठी आहे त हुनखे करिणो आहे, या त इहा ॻाल्हि चिटी थिए। न त अगरि ही हुकूमत जो प्रपोज़ल आहे त पोइ नवाज़ लीग साम्हूं अचे, नवाज़ लीग मम कयो वेठी आहे, ऐं आवाज़ु हिननि खे अलीम ख़ान वारनि खे रुॻो जेको आहे 2 4 माण्हुनि जो अचे पियो, त पोइ छा सिंध जा करोड़े माण्हू को आवाज़ु कठो बुलंद कनि त जीअं अलीम ख़ान बि ॿुधे त सिंध जे माण्हुनि जा छा जज़्बात आहिनि हिन बारे में, या KP जा छा आहिनि, या बलूचिस्तान जा छा आहिनि। या त पोइ करोड़े माण्हू गॾिजी को चवनि न नो, बिग नो, शायदि आवाज़ु न पियो अचेसि, छा असांजी सिंधी न पई सम्झ में अचेसि, त पोइ करोड़े माण्हू जॾहिं गॾिजी चवंदा, भला अंग्रेज़ी में चऊं नो, त पोइ शायदि आवाज़ु अचे। सो ही हिकिड़ी क्योस क्रिएट कयो वियो आहे। हाणे चवनि था अच्छा ईअं कयूं था, पंजाब खे 2 टे हिसनि में विरहाए वठूं था, KP खे ई करे वठूं था, बलूचिस्तान, बाक़ी सिंध में सिर्फ़ु कराची जेको आहे कोस्टल बेल्ट जेको वफ़ाक़ खे ॾेई छॾियो। हा, ग्वादर ऐं वफ़ाक़ खे ॾेई छॾियो। सूबो नथा ठाहियूं पर वफ़ाक़ खे त भाई छा मतिलबु छा थियो, सिंध खे टोड़ण ते सिंग हूंदा आहिनि छा, ऐं वफ़ाक़ छो वठी छॾे भाई। अच्छा हिते वारनि खे हुशी, जेके MQ वारा हुशी आहिनि त हिन खे इथनिक लाइन्स ते सोचीनि था। अरे सुभाणे अगरि को बि हिसो वफ़ाक़ वटि वियो त पोइ तव्हांजे इथनिक लाइन से सोचियो था, कोई बि हुजे तव्हांखे छा पले पवंदो, तव्हांखे बि कुझु कोन मिलणो आहे, कुझु कोन मिलंदो। ऐं कहिड़ो फ़र्क़ु पइजी वञे थो, को फ़र्क़ु न पवंदो रहंदो, अञा हाईजेकिंग थी वेंदी शयुनि जी। बसि ॻाल्हि असल में टुवाल चुराइणो आहे सिंध जो। ही कराची खे इहो सॼो मेलो उन लाइ मचे थो, हीअ त ॻाल्हि शुरू खां ई सम्झ में आई पए, लेकिन सिंध जा माण्हू हिते मतिलबु को आई डोंट थिंक कि हिन में को गुंजाइश बि छॾींदा। गवर्नेंस खे मिसाल ठाहींदा। क्वेश्चन इहो आहे त चाहे मीर रज़ा वीचारे जी ही जेका सान्यो थियो आहे कराची में, हिन ते पुलिस कुझु न पई करे सघे, पिंकी ते कुझु नथी करे सघे, त पोइ हू जेके ॿारड़ा बबरलो ते मायरूं वेठियूं हुयूं उन्हनि लाइ पुलिस छा करे वरितो, त पोइ छा कनि, चवनि असांखे अलॻि करे ॾियो। ही जेके तारीख़ भरी पई आहे मुख़्तलिफ़ सानियनि सां, उनजो सबबु बैड गवर्नेंस हुई न। अगरि पाण अञा ज़िया हिन दौर खां वठी शुरू कयूं, सखर जेल ब्रेक थियो, ही थियो हू थियो, त पोइ छा सखर खे अलॻि सूबो ठाहे छॾिजे हा, त जेल न टुटंदो पोइ। ही ख़ुदा न मतिलबु कहिड़े ॻाल्हि आहे त अगरि तव्हांजी गवर्नेंस ठीकु न आहे, तव्हां असल ॻाल्हि उहा लिकाइणी आहे, छाकाणि त गवर्नेंस ठीकु थियण जो मतिलबु आहे करप्शन बंदि थियणु, ड्रग्स बंदि थियणु, मंशियात फ़रोशी बंदि थियणु। हाणे अगरि इहा मंशियात फ़रोशी ऐं करप्शन बंदि थींदी, पैरेलल सिस्टम थो हले पंहिंजे ई सोच खे सस्टेन करण लाइ, त करप्शन अगरि बंदि थींदी, मंशियात बंदि थींदी, या अहिड़ा धंधा, कराची में पाणी सप्लाई ते हिकिड़ो वॾी माफ़िया आहे, सभु सम्झूं था पैसा किथे था वञनि। इहे सभु बंदि थी, इहे गवर्नेंस ठीकु थींदी त इहे सभु धंधा बंदि थींदा न। तंहिंजे करे उहा ॻाल्हि न करणी आहे। अचो अफ़लातूनी आइडियाज़ वॾा वॾा सहाफ़ी, मतिलबु सेठी साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, उहे एॾो वसूख़ सां इहे ॻाल्हियूं कनि था पिया त इहा 28वीं तरमीम ईंदी त उहा थींदी पास, ऐं उन में त ख़ान साहब पाण जेको आहे चई चुको आहे त मञींदो आहे त 18 सूबा त किथे 32 सूबा, पोइ जिथे ॻाल्हि फाथी
पर पोइ ख़ान साहब खे बि ऑन बोर्ड खयो वेंदो, ज़रदारी साहब खे बि खयो वेंदो, सभिनी खे ऑन बोर्ड कयो वेंदो, तॾहिं ई कंदा इहो सॼो कमु कीअं मुमकिन आहे। ऐं ॿियो होॾो तलत हुसैन साहब चवनि था पाकिस्तान जूं समूरियूं जमातूं त बाक़ाइदा नालो खणी चवनि था PMLN एज़ नो प्रॉब्लम, पंजाब में उहो सम्झे थी त असां अगरि टुटो बि त असां हुनखे मैनेज करे वेंदासीं, PTI खे को मसइलो न आहे, MQM खे को मसइलो न आहे, JUIFA खे को मसइलो न आहे, सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे मसइलो आहे। साईं मञी वठूं त सॼी दुनिया राज़ी थी वञे, करोड़े माण्हू कीअं राज़ी थींदा? सवाल इहो त न आहे न त अलिफ या बे राज़ी थियो आहे या न थियो आहे, करोड़े माण्हू राज़ी न थींदा, तव्हां कीअं ठाहे वठंदो? सिंपल इज़ दैट है न, इनमें को अरबी फारसी आहे ई कोन। ऐं हीअ जेको चवनि था, ऐं ॾिसो पहिरीं ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त हाणे फलाणो कंहिंजी सभु मुतबर माण्हू आहिनि, साफ़ी आहिनि, लेकिन आउं सम्झां थो त हीअ बि कॉमन सेंस अप्लाई करण खां वधीक पंहिंजी इंफॉर्मेशन अप्लाई कनि पिया, छाकाणि त हुननि कन में ॿुधायो वियो आहे त ये तो होगा, तो चवंदा बस साहब ने बोल दिया होगा तो होगा। कॾहिं कॾहिं नहीं भी होता है, तिर जो ज़ोर हणी बीठा न केनाल ठाहींदासीं, पोइ आउं त कोई चैलेंज वैलेंज थ्रो न पियो कयां, न को ताक़त या अलफ़ या बे ख़ुदा न ख़ास्ता उहा ॻाल्हि नथो कयां, ऐं चवां त इहो थींदो न आहे। There are certain things you can do with force, but there are certain things, even with force, if you try to do it, there are serious consequences. एतिरी ॻाल्हि त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे न, हिन में को हीअं न आहे त सिंध फलाणो ऐं फलाणो ढमकाणो कुझु बि नथो चवां, ऐं चवां थो त सीरियस कॉन्सिक्वेंसिस आहिनि, त अहिड़ी कहिड़ी लाचार आहे। जॾियारो थो वञे, तलत हुसैन साहब चवनि था अगरि जे सिंध जेको आहे उहो फाइट ते बि आहे, माना अगरि जे करण जी कोशिशि कई त आज़ादु कश्मीर जो एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे। सर ठीकु आहे न, मां हिन न चैलेंजिस ऐं हुनखे न पियो चाहियां, न चैलेंज थ्रो कयां थो सिंध जा माण्हू तव्हांखे हीअं करे, न न उहो त वक़्तु ॿुधाए वठंदो, आउं त कुझु नथो चाहियां। हिकिड़े 60-65 लख माण्हुनि जी इलाइक़े जो मिसाल, हिकिड़े 5.5 करोड़, इहो सम्झण त कराची सॼो एग्री करे थो, कराची में रहंदड़ हर माण्हू, कराची में रहंदड़ अक्सरियत उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, पश्तो ॻाल्हाईंदड़ डोंट एग्री विद दिस फॉर्मूला। इहो सिर्फ़ु इहो न आहे त सोराबकोट खां हुन पासे वारी सूरत हाल आहे, बिकॉज ख़बर आहे त हिते थियणो छा आहे। नज़र थो अचे हाणे बि सॼी कराची जी आवाम खे छा हिन इलेक्शन में छा थियो छा ख़बर न आहे। अच्छा, साॻी रीत हाणे PTI ते अचूं, भई ख़ान चयो, ख़ान कयो, ख़ान फलाण कयो, ख़ान चयो त 32 सूबा ठहंदा, ख़ान त अलाए खोड़ शयूं चयूं, तव्हां सभु मञी वरिती वञो। डायरेक्टली इलेक्टेड मेयर जी बि ॻाल्हि, ख़ान हुन ज़माने में छा पंहिंजो ज़हन ॻाल्हाईंदो हो या फैज़ हमीद जो ज़हन ॻाल्हाईंदो हो? चलो चइजे हुनजो पंहिंजो ज़हन आहे, अदा हू चए उको को ॿियो अची चए। हाणे सिंध जा जेके वॾा लीडर थी गुज़रिया आहिनि, ऐं कंहिंजो बि नालो, छाकाणि त हुनमें केरु माण्हू चए डिसरिस्पेक्टफुल न थी वञा, को अची आलमे अरवा मां असांखे चए त मञी वठो, त छा सिंध जा माण्हू मञी वेंदा? वॾी असांजे लाइ हिकिड़ी मोहतरम हस्ती बि, सियासी वॾी मोहतरम हस्तियूं बि जेके गुज़रियूं सिंध मां, उहो बि निकिरी चवनि था करे वठो, त छा सिंध जा माण्हू मञंदा? छा त इमरान ख़ान चए या केरु ॿियो चए, हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो?